आगाह कयां के खैरपुर में सेठारजा में उड़ी बिघे ब बाड़ियों फोती वियूं आहिनि। अवांखे ॿुधाईंदा हलूं त उस्मानाबाद पाड़े में कविता ऐं जिया उड़ी बिघे हयाती विञाए वेठियूं आहिनि। अपडेट कयूं पिया खैरपुर में सेठारजा में उड़ी बिघे ब बाड़ियों फोती वियूं आहिनि। उस्मानाबाद पाड़े में कविता ऐं जिया उड़ी बिघे हयाती विञाए वेठियूं आहिनि। खैरपुर में खबर पहुचाई पिया सेठारजा में उड़ी बिघे ब बाड़ियों फोती वियूं आहिनि। उस्मानाबाद पाड़े में कविता ऐं जिया उड़ी बिघे हयाती विञाए वेठियूं आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं खैरपुर में शकील जावरी खां। शकील, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, खैरपुर ज़िले में उड़ी जा अञा जारी आहिनि। खैरपुर ज़िले जे अक्सर बहराड़ी वारनि इलाइक़नि में समय ॿारड़ा जेके आहिनि उड़ी जहिड़ी ख़तरनाक बीमारी में वठिजी विया आहिनि। ऐं मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सेठारजा जे उस्मानाबाद पाड़े में अॼु ॿ ॿारियूं आहिनि, जिया ऐं कविता। उहे पिणु जेको आहे उड़ी सबबि पंहिंजी ज़िंदगी विञाए वेठियूं आहिनि। संदनि वारसनि जो चवणु आहे त हू ॿारनि खे अस्पताल खणी विया हुया, पर अस्पताल में मौजूदु डॉक्टरनि हिननि जो इलाज न कयो ऐं दवाऊं वग़ैरह बि न ॾिनियूं, जंहिं सबबि जेको आहे ॿारियूं फौती वियूं आहिनि। फौती ॿारनि जे वारसनि मुतालबो कयो आहे त हिन मामले जी इंक्वायरी कराई वञे ऐं ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। जी ठीक है शकील, वॾी महिरबानी अवां जी तफ़सील खां आगाह करण लाइ।